हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। महबूबन जे वास्ते वसीले सां इन जो सवाब अंबिया ऐं मुरसल पंजतन पाक चारिया अशरफुल मुबश्शिरीन साहबे किराम ताबीन महबूब जा हरम पाक मौलाए करीम इन सभिनी जो सवाब बिलख़ुसूस सय्यद शुहदा मुंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे उनजे बचड़नि इमाम अली अकबर साईं, इमाम अली असगर साईं, इमाम ज़ैनुल आबिदीन साईं, संस बार भाइटिया भाणेजा भेनरूं आवान अंसार जेके उन्हनि जे रूह मुबारक खे सवाब सुहिणा मुर्शिद इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं पंहिंजे मुरीदनि जो तोहफ़ो क़बूल मुंहिंजा मालिक छा हिन जो सवाब मुंहिंजे मुर्शिद गौसुल आज़म कुतुबुल आलम महबूब सुभानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रज़ियल्लाहु मुंहिंजे मुर्शिद हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अलसानी रज़ियल्लाहु रब करीम हिन जो सवाब मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम हज़रत ख्वाजा महबूब मोहम्मद रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैहि तमाम औलिया इकराम जेके आहिनि महबूब जी उम्मत जा क़ादरी नक्शबंदी चिश्ती सोहरवर्दी वैसे मालिक छा हिननि जो सवाब हज़रत मौलाना हाजी गुल मोहम्मद साहिब जे घरवारी जे बोले सवाब मालिक जी मफ़रत रब्बे करीम असांजे उस्ताद साईं हज़रत मौलाना साईं अज़ीज़ुल्लाह जे फर्जंद शहीद मुख्तार अहमद जे बोले सवाब रब्बे करीम जेका जमात आई आहे उन्हनि जे वालिदैन ऐं मुंहिंजे वालिदैन जे बोले सवाब रब्बे करीम तमाम उम्मत रसूलुल्लाह जी मोमिन मोमिनात रब्बे करीम महबूबन जे सदके में सॼी जमात जो बेड़ो पार रब करीम आसमान ज़मीन जी आफ़तुन खां पनाह ॾे मुंहिंजा मालिक छा हिन महफ़िल खे सजाइण वारे साईं हज़रत क़िबला मौलाना हाजी मोहम्मद उस्मान साहिब जिन खे सिहत कामिल शिफ़ा उन्हनि जे बचड़नि में बरकतूं पैदा फरमा उन्हनि जे फैज़ खे जारी साईं नंढे साईं ज़ैनुल आबिदीन ऐं मोहम्मद इस्माइल खे मुंहिंजा मालिक छा महबूब जे ख़िदमत जो जज़्बो अता फरमा रब्बे करीम एतिरी सारी जमात मुंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन जा आशिक़ आया आहिनि तूं इन्हनि जे दिलनि जा राज़ ॼाणी थो मां नथो ॼाणा इन्हनि जे दिलनि जा मक़सद पूरा फरमा महबूब दिलबर जी शफ़ाअत ऐं ज़ियारत नसीब फरमा या सय्यदी या रसूल अल्लाह पंहिंजे ग़ुलाम खे करम फरमा मालिक छा तूं असां राज़ी थी अहिड़ो اللهم صل على سيدنا ونبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم ونصلي ونسلم على رسول الكريم أما بعد فقد قال الله تبارك وتعالى
الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون آمنت بالله صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الرؤوف الرحيم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है हर गुल में हर शजर में मेरे प्यारे मोहम्मद का नूर है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबा याफ्ताब जमाले मुहम्मदी देखे न चश्मे कौर तो उनका कसूर है न यजीद की रही वो जफा न इब्न ज़ियाद का वो सितम रहा तो नाम हुसैन का जिसे जिंदा रखती है करबला कातिल लईन मस्त था खंजर के वार में
ख्याल नज़ारे निर्वार उसन जो करार असुन आशिकन सी बुलबुलान गुंचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ले व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व हबीबना व तबीब कुलूबना व मौलाना व मवाना व मलाज़ना व मलजना वस्वाबिही वाल बैतिही वबारिक वसल्लिम। बिरादराने इस्लाम, मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, मशाइख़े उज़ाम, प्यारी प्यारी जमात सगोरी, अवंजे खिदमत में मुआजिज़ गुनाहगार रब्बुल आलमीन जे कुरान करीम मां टे आयतूं सगोरियूं अल्लाह पाक जे साबिरन बानन जे शान में तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। इंशाअल्लाह ताला मुख्तसर टाइम में साबिरन जे सरदार शहीदन जे बगदार सैयद शुहदा इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान जूं ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में पेश कबियूं। मूंखे यकीन आहे त जो सईदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र ॿुधण आया आहियो, उन जो फिक्र सिखण आया आहियो ऐं उन जे फैज़ान रहमत मां झोलियूं भरण आया आहियो ऐं ईमान आहे असांजो। पर कंहिं आज जो त मुशाहिदो आहे त हिन ॾिहाड़े ते इमाम हुसैन जी हिते आमद थींदी आहे। इंशाअल्लाह ताला थोड़े टाइम में इमाम साहब जा फज़ाइल, मनाक़िब, मसाइब अवां जे ख़िदमत में पेश करे ऐं पोइ हेॾी वॾी जमात आहे मुंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन जी हथड़ा खणी बारगाह रब्बुल इज़्ज़त मां दुआ पिनंदासीं, रब करीम सोने हुसैन जे सदके हीअ हाज़िरी क़बूल फरमा। मुंहिंजा रब करीम जेके दीवाना मस्ताना आशिक सोने हुसैन जा आया आहिनि इन्हनि जूं झोलियूं ईमान सां भरपूर फरमा। रब करीम सोने हबीब अरबी अजीब हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई
महबूब जे असहाबन आल बेतन सगोरन उलमा औलिया सुलहा रब्बे करीम उन्हनि जी वज़ा के सही ऐं सच्ची मोहब्बत नसीब फरमा। अजीज भाइरो, अवां खे यकीनन इन शइ जो इल्मु हूंदो त अवां अॼु हिते छाजे लाइ गॾु थिया आहियो, छो आया आहियो। सम्झांदो जेकॾहिं तव्हांखे रुगो मसइला ॿुधणा हुजेव त पंहिंजे भर में आलिम मौलवीअ मुलाक़ात ॿुधी सघियो थे। चओ सही ॻाल्हि आहे न। जे रुगो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे तारीख़ जे मुतालिक़ अवां खे मालूमात खपे हा त अॼु घर घर में टीवी आहे। ही 10 ॾींहं बाक़ाइदे सां हर मकतबे फ़िक्र जा उलमा सोणे मुर्शिद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे तारीख़ ते रोशनी विझंदा आहिनि। चओ सही ॻाल्हि आहे या मुंहिंजी? इहो असांजो मक़सदु हुजे हा त लाज़मन घर में ई वेही उहा तारीख़ ॿुधी सघो हा कि न? सही ॻाल्हि आहे, कुझु ॻाल्हाईंदा बि हलो। अवां जो मक़सदु जेकॾहिं इहो हुजे हा त शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॿुधी ऐं अखियुनि मां बदिले ओड़ा वही वञनि त इहो सिलसिलो बि आम जलसनि में या टीवी ते कैसेटुनि में अॼु आम अहिड़ियूं कैसेटूं आहिनि। घर में कैसेट लॻाए छॾे इमाम साहिब जो ज़िक्र ॿुध, मां त चवां थो ईमानदार जूं अखियूं आलियूं थी वेंदियूं आहिनि। सही ॻाल्हि आहे। पर अवां घर छॾे अवां खे सवारीअ जी तकलीफ़ आहे हिन ॾींहं ते। अवां बच्चा छॾे अवां खे कॾहिं मानी जो गिरह मिले, कॾहिं न मिले, कॾहिं लंगर मुयसर थिए, कॾहिं न थिए। उहो त सोणे हुसैन जो लंगर आम आहे, पर तॾहिं के आशिक़ वीचारा ईंदा आहिनि, चवंदा आहिनि बसि माशा अल्लाह रुगो ज़िक्र हुसैन ई ॿुधणो आहे। थोरा माण्हू बि हूंदा, सभई खे मुंहुं जा यादि कोन हूंदा जेके रुगो भले जे पुठियां हुजनि, के आशिक़ हूंदा उन्हनि मां। अज़ीज़ भाउ, इन लाइ बि मां सम्झां थो त न आया आहियो त इहा शइ खे घर वेठे मिली सघे। चओ सही ॻाल्हि आहे। पर अॼोके इज्तिमा ऐं अॼोके इन सोणे हुसैन जे महफ़िल में अचण वारनि ऐं हिन सूरत में हज़ारनि जो तइदाद आहे, तव्हांखे गुण ॿुधण में नथी अचे। केॾांहुं आवाज़ न आहे, केॾांहुं जेका ऐसा हरकत न आहे, केॾांहुं जुंबश न आहे, सभई सरे ख़म आहिनि। इन्हनि खे कहिड़ो इंतज़ार आहे, इहे छा लाइ आया, इन सूरत में इहे अचे बीही रहिया, इन जो मक़सदु छा आहे? चओ अव्हांखे ॿुधायां, चओ ॿुधायां। अज़ीज़ भाउ, इन जो ख़ासि मक़सदु इहो आहे महफ़िल जो त अॼु अवां जो ताल्लुक़ मुंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन सां जुड़ी वई। करबला वारे साईं सां तव्हांजो ताल्लुक़ ॻंढिजी वञे। तव्हांजी तार हितां मोरे खां करबला मुहल्ला में मुंहिंजे सोणे हुसैन जे बारगाह सां ॻंढियल हुजे। पोइ अवां अखियूं बंदि कयो या अवां जूं अखियूं खुलियल हुजनि, अवां जूं अखियूं आलियूं हुजनि, ज़बान ज़िक्र हुसैन सां तर हुजे। अवां किथे बि हुजो, मगर तव्हांजे ज़हन जे अॻियां मुंहिंजो सोनो हुसैन मौजूद हुजे। चओ सही ॻाल्हि आहे या न? इन्हनि इज्तिमाउनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त असांजो ताल्लुक़ जेको 12 महीना गुनाहनि जे करे, क़सूरनि जे करे, कोताहिनि जे करे ढिलो ढिलो हूंदो आहे।
जॾहिं कंहिं अहिड़ी इज्तिमा में असां गॾु थींदा आहियूं त असांजो ताल्लुक़ मुर्शिद इमाम हुसैन सां मज़बूत थी वेंदो आहे। चओ सही ॻाल्हि आहे। पर मुंहिंजा अज़ीज़ भाउ, जे उन ताल्लुक़ खे मज़बूत करण जे लाइ जो आयो आहीं त पोइ इमाम हुसैन जो ज़िक्र बि ॿुध, उन जो फ़िक्र बि ॿुध, उनजे ज़िंदगी मुबारक जा हालात बि ॿुध, ऐं तोखे ख़बर पवंदी त दुनिया में साबिर कई आया, ज़ाकिर कई आया, शाकिर कई आया, निमाज़ी कई आया, तहज्जुद गुज़ार कई आया, रोज़ेदार कई आया, सखी कई आया, मगर खुदा जो कसम आहे इमाम हुसैन जहिड़ो मिसाल काई बि न कयो। इमाम हुसैन जो ज़िक्र भी बेमिसाल आहे, सब्र भी बेमिसाल आहे, शुक्र भी बेमिसाल आहे, मसाइब भी बेमिसाल आहिनि, सदसि क़ुरान जी तिलावत भी बेमिसाल आहे, सदसि हिम्मत, अज़म, इस्तिक़लाल भी बेमिसाल आहे। सही ॻाल्हि आहे न? इमाम हुसैन जी बहादुरी भी कई बहादुर पढ़ियासीं, कई पहलवान, कई रुस्तम, कई दुनिया जा दिलेर, कई शुजा, मगर खुदा जो कसम आहे इमाम हुसैन जो दुनिया में मटी कोन्हे न शइ। कुरान जिन शयुनि जो सबक ॾिए थो त मोमिन तूं सिर्फ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई न इहो काफ़ी न थींदो तुंहिंजे लाइ। रुगो नमाज़ पढ़ी छॾे या काफ़ी न आहे तुंहिंजे लाइ, रुगो रोज़ो रखे छॾी या काफ़ी न आहे तुंहिंजे लाइ, तो हज कयो इहो अञा तो लाइ काफ़ी न आहे। अल्लाह फरमाए थो मां जेकॾहिं तूं मिठे मुहम्मद जो सचो उम्मती आहीं त ॿियनि शयुनि सां तोखे ॾिसंदो आहियां। कोई कहिड़ियूं शयूं आहिनि मुंहिंजा मौला जो माण्हू नमाज़ बि पढ़े, रोज़ो बि रखे, हज बि अदा करे, ज़कात बि ॾे, दाढ़ी बि रखे, नमाज़ में बि अचे, पोइ अञा कुझु ॿियूं शयूं आहिनि जिन सां तूं पंहिंजे ॿारनि खे आज़माईंदो आहीं। अल्लाह पाक क़ुरान जे हिन आयत में उनजो ॾस थो ॾिए। ॿुधायांव, पोइ बुलंद आवाज़ सां हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह से इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात सुभान अल्लाह ॾाढा, जे न वणेव पोइ तव्हांजी मर्ज़ी, जे वणेव त पोइ अल्लाह फरमाए थो असां ज़रूर ज़रूर आज़माईंदासीं अव्हांखे। मुंहिंजा मौला छा सां आज़माईंदे? अल्लाह फरमाए थो अव्हांखे भूख सां आज़माईंदासीं, ख़ौफ़ सां, वनक़सिम मिनल अमवाल, तव्हांजा माल घटाईंदासीं, उन्हनि में बीमारियूं विझंदासीं, उन्हनि खे ख़तम कंदासीं, इन सां बि आज़माईंदासीं। ऐं अव्हांजा जेके बाग आहिनि उन्हनि जे मेवनि फलनि फुलनि सां तव्हांखे आज़माईंदासीं, उहे बि ख़तम कंदासीं,
कुरान जे मुफस्सिरन लिखियो आ तेरे मेवन मां मुराद जेके अवां जा असली मेवा अवां जी औलाद आए रब तो फरमाए त इन्हनि सां बि अवां खे आज़माईंदासे कॾहिं बुख सां कॾहिं ख़ौफ़ सां कॾहिं जेको आहे सो उञ सां कॾहिं तव्हां जे मालनि में कमी ईंदी ऐं कॾहिं जेको आहे सो अवां जे बचड़नि खे ओ नौजवान नौनिहाल जेके अवां जा लाल चंट चोॾीअ जहिड़ा बचड़ा उन्हनि खे बि मारींदासीं उन्हनि जूं जानियूं ख़तमु कंदासीं उहे अवां जे झोलनि मां फुरे वठंदासीं जवान हुजनि या नंढड़ा खीर प्यार हुजनि भली झोलीअ वारा भली 18 सालनि जा नौजवान हुजनि भली घोट बणजण वारा हुजनि शादी थियण वारी हुजे मुंहिंजो रब फरमाए थो मां बेनियाज़ आहियां कॾहिं कॾहिं इन्हनि शयुनि सां बि अव्हां खे आज़माईंदो आहियां दुनिया जी ॻाल्हि न कॾहिं बुख सां कॾहिं उञ सां कॾहिं ख़ौफ़ सां कॾहिं मालनि में कमी कॾहिं पोखूं बर्बाद कॾहिं बाग हलाक ऐं बर्बाद कॾहिं बचड़ा झोलीअ वारा खीर प्याग घोट फुरे वठंदो सां या मां रब जी मर्ज़ी आहे मां इन सां आज़माईंदो आहियां अदा सम्झो था अञा हिकिड़ो लफ़्ज़ रहिजी वियो मुंहिंजो रब फरमाए थो इहे त शयूं आहिनि पर जान प्यारी थई ओया जान बि वठंदो सां इन सां बि मां तोखे आज़माईंदो आहियां मुंहिंजा मदीने वारा जन खां इहे आज़माइशूं वठंदो आहियां ऐं उन ते को सब्र करे त पोइ साबिर खे छा मोहम्मद मां रब जे पारां मुबारक ॾेई छॾ वबशिर स्वाबिरीन को अहिड़े सब्र करण वारे खे मुबारक ॾेई छॾ पर का अमीर जे तरफ़ां न वज़ीर जे तरफ़ां न या मुबारक बि मां रब्बुल आलमीन जे तरफ़ां उनखे मिले वरी अल्लाह उन सब्र वारनि जी तारीफ़ थो करे कीअं सब्र करे बाबा ने तवज्जो कयो तवज्जो आहे न वाजो सब्र कीअं करे الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون ما उनखे भुख ॾियां उञ ॾियां ख़ौफ़ सां आज़माया बचड़ा वठां जानियूं वठां नंढड़ा वॾा वठां घर उन्हनि जा लुटिया बर्बाद करियां ओ मुंहिंजा महबूब अहिड़ो साबिर जो उनखे मुसीबत पहुचंदी वञे हुसैन जहिड़ो साबिर हुजे जो पुटड़ो झोलीअ मां निकिरी वञे तीर निड़ीअ में लॻी पए लाश जे मथां घोड़ा डुकनि पिया बचड़नि जे मथां दान करे हान करे चए त मुंहिंजा मालिक छा मां बि तुंहिंजो ई बच्चा बि तुंहिंजा परवाह न आहे आयूं बि रब जा मोटी बि रब ॾे ॾींदासीं सब्र बि अहिड़ो दान पिटन कुटन आऊं धूड़ न रड़ियूं आओ सिगान पर हौसलो हुजे उनखे हिम्मत हुजे ते त मुंहिंजा मोला ॾिना बि तो आहे वरिता बि तो असां तुंहिंजा ईंदासूं तोॾे महबूब अहिड़े साबिर खे मुबारक ॾे हाणे अॻी आयत जो तर्जुमो ॿुधायां पोइ मां हुसैन जूं मटले ॻाल्हियूं ॿुधायांव कहिड़ी मुबारक ॾींहुं में इनाम कानो ॾे हिननि खे क़ुर थो ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह वरी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जा कहीं तो मार उन्हनि खे इनाम दी मुबारक जो ॾियूं इनाम कहिड़ो ॾींदे उन्हनि खे क़ुरान उलाइक अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमा व उलाइक हुमुल मुहतदून। कुरान बड़ा ही तो ने उलाइक अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमा व उलाइक हुमुल मुहतदून। महबूब एड़े तवज्जो कजा वन सादरन जे मथा मुजू रहमतूं ऐं सलातूं आहिनि ये हिदायत वारा आहिनि ये सादर पाण त हिदायत वारा पर जेको उन्हनि जी दामन वठे सो बि हिदायत वारो थी वेंदो। अज़ीज़ भाउ मां तोखे पहिरां ई ॿुधाए आयो आहियां त रसूलुल्लाह जा सहाबी बि घटि न हुया चओ हुया ताबईन ताबीन बि घटि न औलिया अबदान अकताब नुजबा नुकबा गौस अगवास अगयास कई दुनिया में मुस्तफा जा गुलाम आहिनि केर बि घटि कोन्हे पर मुंहिंजे महबूब जे कुलनि जे स्वार हुसैन जो सब्र ऐं बुख उञ ख़ौफ़ पचड़ा जान ॾियणु इहे सभु बेमिसाल हुया न अला घटि ताईं कंहिंमें बि कान्हे। जंहिं महबूब जे गुलाम ते नज़र कंदे जे साहबनि जी तारीख़ पढ़ंदे तॾहिं बि ख़ुदा जो कसम आहे पुट पुठा थिया आहिनि अॻियां मुहम्मद जी दामन न छॾियो। चओ सही ॻाल्हि आहे न बिल्कुलु ई कंहिं साहबीअ दावत कई उते घर पहुतो त पुट ॿई पुठंदसि पर सलाम आहे उन साहबीअ खे जो रसूलुल्लाह जे अॻियां अख में कोड़ो बि न हुजे। महबूब त साईं ज़रे ज़रे जो वाक़ुफ़ आहे पुट पुठा थियासि घर में साहबनि खे ताम खाराए दावत मदीने वारे फरमायो तो मुंहिंजा गुलाम हाणे मां अकेलो मोहम्मद मानी न खाईंदुसि तूं पाण बि आहे न ॿिन्ही पुटनि खे बि वठी आ त मोहम्मद खाराए आओ न उन्हनि जूं बि कुर्बानियूं हुयूं सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि त अर्ज़ कई मदीने जा मीर उहे ख़बर न आहे किथे आहिनि मां हाज़िर आहियां गुलाम आहियां अर्ज़ कई साईं खे मुंहिंजे दिलबर फरमायो न कंहिंखे न ख़बर हूंदी साईं हुनजे अम्मा खे ख़बर आहे उहा अमड़ महबूब घुराई आहे अम्मा बचड़ा ॾे त मां मोहम्मद खाराए ॾिए। साईं निट में आहिनि निट अथनि कीअं जाॻाया मूं फरमायो न निट मां बि जाॻाया साईं खे ख़बर हुई निट मां जाॻाए ॾे रोअण लॻी मां हुई साईं जे साम्हूं मखिर में बुढ़ा तरी आयसि उछंगरूं ॾिनई महबूबा अहिड़ी निंड में आहिनि जेको मां नथी जाॻाए सघां मुंहिंजा जुर्म मूंखां जुदा थी विया मरी चुका आहिनि पिया आहिनि लाश आहिनि कीअं वठी अचां मुंहिंजो महबूब फरमाए त मुंहिंजी अम्मा रो न जे मुंहं लाइ तॾहिं बि खणी आ त मां मोहम्मद जाॻाए ॾे। ये भी हुआ इनमें शकी कोने साहबन जो मत भी दुनिया में कोने मुझे साहिब ने असहाबी कन नजूम फद आई ये मुक्तदे तुम इhtदे तुम मुझा साहबी आसमान जा नूरी सितारा आहिनि जंहिंजे कढ लॻंदे त हिदायत वारो थी बस मुझे हुसैन जी जेका कुर्बानी आहे उहा निराली इज्तिमाई हथनि सां खणी दुश्मननि जे हवाले करणु अदा हो न अवां फज़ाइल साईं जा घणा ॿुधा मां हिकदमि तव्हांखे करबला ते वठी थो हलां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना
व मौलाना मुहम्मद वाला आलिही व सहाबिही व आले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। मुझे मुर्शिद इमाम हुसैन जो सब्र निरालो, शुक्र निरालो, नमाज निराली, मुझे सोने का सजदा निराला, मुझे सोने की कुर्बानी निराली, मुझे सोने पंजे हसन सा बचड़ा कोहराया वो भी बेमिसाल पड़ी दुआए वो खुदाया एतो प्यारो रसूलुल्लाह एतो प्यारो हुसैन रसूलुल्लाह जो हाथ ने जन्नत की फरमाए त कदे कदे मुझे घर में मुझे झोली में इमाम हुसैन रोए त मिठो मोहम्मद तेरे उधार बचे हाथ ने जन्नत के फोरे ओ बाबा हुसैन रोतो रोए त मां वो खणी उनके चुमियूं नींदा होया सीने सालाईंदा होया अमन चुनी बाबा नजने बार जो त कम आए रोण रोए तो मां पढ़ाई पर चाहिएस मदीने वारो तो फरमाए त हुसैन रोए तो त मां मोहम्मद सही न तो सगा अजीज भा ओ इमाम हुसैन उन जो इम्तिहान दिस उन जी आज़माइश करबला जे मैदान में दिस तो के खबर है सब गालियूं बुधी चुको आई त इमाम हुसैन के इन करे करबला में अचूं पियो हुयो जो यजीद लईन पलीत सां उन जो मुकाबलो हुयो कैसा अभी हुसैन ही आयो न हथ मथे खड़ो अभी यजीद ने कोन आयो ने आवाज में वाहिद कोन ने अरे आवाज ये बिनोरी चावले के मौलवी किताब लिखो लेकिन वो यजीद हक जो इमाम हक करते हुयो इमाम हुसैन ना करते हुयो वो ना करते जो जोरी वनी सा दरियो के तौबा नऊज बिल्लाह तौबा या सजा आयस मरी हुई नऊज बिल्लाह मगर अजीज बा असा अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असा हुसैन चौचायूं असा जी त ये जेका असांजा हथ खुदा जो कसम है या हुसैन जे दामन में आइन या उन जे बाबे अली जे दामन में आइन या उन जे नाने मोहम्मद जे दामन में अहां जो अकीदो बुधाया त तां जो कहिड़ो अकीदो आ बुधाया अली आले सुन्नत जो का पोया अली हसन हुसैन जो बाबोया सुभान अल्लाह ने ओ अली अहले सुन्नत जो का पोया अली हसन हुसैन जो बाबोया अली पंजन गुलन मां एक गुलया अली पाक सदन जी असाम झली अली पंजन गुलन मां एक गुलया अली पाक सदन जी असाम झली महबूब मिठे जे यारन जी असा गोले लधिया पाक गली अखड़न ते रखी असा चुमदायूं अबू बकरो उमर उस्मान अली अभी बारे तवज्जो कजा इमाम हुसैन परियते अजीज बारे तवज्जो कजा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी ओए भी उन्हनि जूं कुर्बानियूं भी बेमिसाल हुयूं मगर हुसैन जी कुर्बानी बेमिसाल आहे चओ आहे या न अजीज भाई आहे या न अवां खे ख़बर आहे मुंहिंजो मुर्शिद इमाम हुसैन बादशाही जे लाइ न दौलत जे लाइ न डोकरनि जे लाइ न गवर्नरी ऐं वज़ारत जे लाइ न जे करबला जे मैदान में हुसैन बचड़नि समेत आयो त
मोहम्मद जो दीन बचाइण आयो हुयो, कुरान जो बोल बाला करण आयो हुयो, रब्बुल आलमीन जे रज़ा ते राज़ी रहण वारो हुसैन आयो हुयो। चो त खुदा जो कसम बादशाही त मिठे मोहम्मद जे बचड़े जे कदमनि जे हेठां हुई। चओ सही ॻाल्हि आहे न? दुनिया वारनि जी बादशाही ज़मीन ते हूंदी आहे, कंहिं शहर ते कंहिं इलाइक़े ते हूंदी आहे। हुसैन जी बादशाही आसमान ते हूंदी आहे, मलाइकनि ते हूंदी आहे, अर्शे अज़ीम ते हूंदी आहे, जन्नत ते हूंदी आहे। मुंहिंजो मुस्तफा तो फरमाए त जन्नत जे जवाननि जा सरदार ही बचड़ा आहिनि, हिननि सां मोहबत न रखंदे त जन्नत जी टिकट कान मिलंदी आहे। उनखे कहिड़ी परवाह हुई, कहिड़ी परवाह हुई हुकूमत जी? वो त इन जे लाइ आयो हुयो त मोहम्मद जो दीन बचाए वञा, मोहम्मद जे क़ुरान जो बोल बाला करे वञा, क़यामत ताईं हुसैनियत जो सबक ॾेई वञा त माण्हू सिर कटाए सघे थो, मगर शराबी ज़ालिम जे अॻियां सिर झुकाए नथो सघे। चओ सही ॻाल्हि आहे न? हाणे उनजी कुर्बानी त ॾिस, उनजा सजदा त ॾिस, उन जूं निमाज़ूं त ॾिस। 58 साल तक़रीबन उमिरि हुयसि, 57 बि आयो आहे, 58 बि। 3 हिजरीअ में हज़रत इमाम हुसैन दुनिया में आया हुया ऐं ग़ालिबन 60 हिजरीअ में पाण वफ़ात कई हुयूं। मुंहिंजा अज़ीज़ भाउ शहादत पाती आहियूं। उन सुहिणे हुसैन जे ज़िंदगी जो मुतालियो कर। हा उन पहिरें जे सजदा ॾिसंदेसि त मदीने जो शहनशाह मस्जिद में सजदे में आहे, हुसैन पुठीअ ते सुवार आहे। नबी साईं पियो पढ़े सुभान रब्बियल आला त नंढड़ो हुसैन बि पियो पढ़े सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। त ख़ुदा तो फरमाए त जिब्रील हेठि त निहार, ॾिस त सही तो सजदा कई ॾिठा हूंदा, निमाज़ूं कई जिब्रील ॾिठी, पर अहिड़ो को सजदो ॾिठे? शायर चयो सजदा तो सबने किया लेकिन इनका निया अंदाज है, इसने तो वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। इनकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। तो नबी साईं तस्बीह पढ़ंदा था वञनि, पढ़ंदा पढ़ंदा ताजो अज़ीज़ भाउ पाण फरमायो था सॼी जमात आहे, हज़ारनि जे तादाद में गुलाम आहिनि। हे नंढड़ो आहे, हाणे हिनखे बि कुलंदा कीअं लाहिया? आस्ते आस्ते करे मां इरादो कयो कंधु मथे खणा, मगर जिब्रील लही आयो, मदीने वारा ख़ुदा मोकिलियो आहे। साहबी मुंहिंजा, तूं मुंहिंजो, नंढड़ो हुसैन मुंहिंजो, मदीनो मुंहिंजो, मस्जिद मुंहिंजी, क़ुरान मुंहिंजो, तस्बीह मुंहिंजी, सजदा मुंहिंजा। पर तेस ताईं सिर मथे न खणजा जेस ताईं हुसैन राज़ी थी न लहे। उठ सजदा दुनिया जा आहिनि, पर ही बेमिसाल सजदो आहे हुसैन जो ख़ुदा पाण जिब्रील खे थो मोकिले त जिब्रील न, जिब्रील मैदान में वञ, मुस्तफा खे वञी मुंहिंजा सलाम ॾे, चयो त हुसैन जो मूंखे अहिड़ो सजदो वणियो आहे जो क़यामत ताईं जे हुसैन सिर मथे न खणे त तूं निमाज़ पूरी न कजा, सजदो अॼु वठे। चयो सजदो बेमिसाल हुयो या न? चयो ॾाढा हुयो कि न? अज़ीज़ भाउ सब्र ॾिसजा त बेमिसाल आहे। आयो आहे करबला जे मैदान में, तेरे गौर कजा, सफ़ूं बीठियूं आहिनि, यज़ीदी हमला पिया कनि, हिकिड़ो हिकिड़ो कूद कुसंदो थो वञे, जवान लुटबा था वञनि, मगर वारे वाह हुसैन सुहिणा तोखे सलाम आहे, सॼी काइनात जो तुंहिंजो वार नथो टुटे, मोकिलींदो थो वञी, दुआऊं कंदो थो वञी त मुंहिंजा रब हीअ क़ुर्बानी बि क़बूल फरमा। तव्हांजो हलंदे हलंदे पाण तयार था थियनि, पग मुबारक मथे ते रखिया। अरे हो कजा छा नामी मुस्तफा जी पग
मथे ते हैदर करार जी जुल्फकार हथ में ओ इमाम हजरत सईद शुहदा हमजे सोने जो नेज़ो हथ में इमाम हसन जी पग मुबारक कुल्हे ते चेल सा खातून जन्नत जो रो मुबारक बदल आए पान अगते वधण था नंढड़ी न्याणी तन सकीना फरमाए बाबा अज पग ॾाढी सुहिणी पाती थई निकतो चोॾी जे चंड खां वधीक सुहिणो जुबो भी पातो थई तलवार भी खई थई दुलदुल ॾे वधे पियो मां सम्झां थी त शायद तूं अॼु नाने मुहम्मद खे ॾियण मदीने पियो थो वञे तो साईं साहब फरमाइंद मजड़ी ने मदीने न थो वञा पर मदीने वारे जो दीन बचाइण थो वञा मदीने वारे जो कुरान बचाइण थो वञा कुरान जो बोल बाला करण थो वञा पंहिंजो सिर कटराइण थो वञा तो नंढी चली बाबा ईअं न थींदो मां बि अकेलो न छॾींदी मां शायद तूं वञी पियो मदीने मूंखे बि वठियो हल तूं वरी बाबे मुहम्मद खे दाद ॾे त मां ख़ातून जन्नत खे सॼो अहवाल ॿुधायां अजीज भा मगर इमाम हुसैन के फरमाया तो बचड़ी पीर बार यजीदी मां के सडन पिया तो वो जवान अथई हुसैन उनके मोकले दे तो न सा बब हथ करियूं इमाम हुसैन सोनू जरे पाण चढ़न था घोड़े ते सवार था थियन त पोया आयान मां को आवाज आयो बुधाया कहो या हुसैन इब्न अली ताल इस्तरीहन इस्तरीहन इस्तरीहा हुसैन सोना जल्दी आ इमाम हुसैन अलैहिस्सलाम मोटे तो या निसा अन्नबी लस्तुन काहतिन मिन अन्निसा कुरान करीम में महबूब जे घर वारन जो महबूब जे बचड़न जो जिक्र थियल का औरत मोहम्मद जे बचड़न जड़ी न थी सकंदी छाची उन जो आवाज ॿुधायो त सही त अजीज भा अम्मा ज़ैनब साईं पर्देदार खातून जन्नत जी बचड़ी चई दादा हुसैन मां पंहिंजा बचड़ा मथा कुहाया मां कुर्बान कया मां भाउ अब्बास ॾिनो मां जंहिंजूं बाज़ू कटिजी वयूं मां रुनो मां न कासिम भाटियो ॾिनो मां टुकड़ा टुकड़ा थी वियो मां दान कई मां दादो खे ईअं न चयो त हे न मोकिल पर नंढड़ो सरा मिठे मुहम्मद जी निशानिया तस्वीर अल्लाह जो नालो थई इन जी ज़बान मुबारक खुशकी खां बाहर निकरी आई खुरड़ियूं पियो तो वणे इन खे खणी वञ यजीदन खे उन्हनि खे वाइदो ॾे त जेको इन बचड़े खे पाणी पियारींदो त मां क़यामत जे ॾींहुं मुहम्मद खां कोसर वठी पियारींदसि तो साबिर हुसैन को फरमाए जन्नत जी बचड़िया मां जेकर अली जो पगदार बचड़ो आया तो खातून जन्नत जी न्याणी पगदार तो जो चण कोन मोटाई दुस पर लाचार आया यजीदन खायड़ी तवक्का काने कोन पानी दीदा तुजी मर्जी आ चई त खणी वञा चई त न अदा ना मेहरबानी करे खणी मता के डो नढड़ो बचड़ो जे के यजीदी के रहमत जी वजे इनके पानी प्यार पर वडड़ो दी पै मोहम्मद जे दीन के पोत पाला कंदो रहे मुझा अजीज भा इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाए तो जमू अवाजी मर्जी नंढड़े बचड़े के हाथ में तो खड़े तेरे माले तवज्जो कजा झोरड़ीअ में खड़े थो मथा ढके थो अते हलियो त अमर कोया दा कई मां जी जन हूंदी ओ हुसैन सोना मेहरबानी करे ते भी करबला जी उस ॾाढी तिखी मुझे बचड़े के मथा उस लगी वञे ए मुझो रेड़ो खणी वञ बीबी ज़ैनब साईं जे जो दाई जेको खातून जन्नत खां लगे रहो मिलियो हुयो इहो मथा भी तेन के उस न लगे त न लगे बचड़ो ॿुधाए लगे तकलीफ़ थी पए त हुसैन फरमाए त दी अवां जे रवन जी न खे ज़रूरत कान्हे मां
बचे मोहम्मद जी पग लाए मथा लगे छावरो करया चवे तो लो बचड़ा असगर गाला उस तल लगी थई त जदो त बाबा मुझे मोहम्मद जी पग मुबारक न लाया के ही मुझे मोहम्मद जा हाथ छम कयो बिठाए बचड़े के खणी आयो आ मैदान में बीए तो तकरीर तो करे ओ यजीदियो तव्हांखे ख़बर आहे न कासिम कौसर जो बचड़ो आया कंहिंजो बचड़ो आया चओ कंहिंजो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त मिठो मोहम्मद छा थो चए इधर वो गिरतूं को थाम लेंगे उधर वो प्यासों को जाम देंगे सुभान अल्लाह दा सिरात मीज़ा व हौज़े कौसर यही वो आली मकाम होगा सिरात मीज़ा व हौज़े कौसर यही वो आली मकाम होगा यदीदियो मुझो नानू तो फरमाए क्या मजे मैदान में को उन्योयल अञा इरादो कंदो सदी न कंदो त मां मोहम्मद पानी प्यारे छड़ी तो ज़ात ओने साथी कौसर जो बचड़ो आ मां तव्हां पानी नथो घुरा दुश्मनी आ त मूंसा पानी पियंदुसि त मां वांगे तकलीफ़ ॾींदुसि मां वाए तो करिया मां पाण पानी न पियंदुसि आरियाणे ते न खणी वेंदुसि ए नंढड़ो आ ए पानी बि पियंदो लवांगे तकलीफ़ न ॾींदो तलवार खणी मैदान में न ईंदो मगर यज़ीदी नथा ॿुधनि चवनि था पाण में त अटकल करण आयो आहे पानी पाण पी वेंदो जे पी ताईं त हिकिड़ो यज़ीदी दुनिया ते कोन छॾींदो इमाम हुसैन सोणो पंहिंजी चादर मुबारक लाहे करे हिकिड़ो दड़ो आहे वारी जो उन जे मथां थो विछाए मां पाण उन करबला में वारी जा उहे दड़ा ॾिसी आयुसि चादर बि विछाए थो असगर सुणे खे लाहे थो सुम्हारे थो पोइ पाण चंद कदम अॻिते हली पुठी ॾेई थिए थो यदि ॾिसो मूंखे ज़रूरत कान्हे हिनखे को पाणीअ जो टुकड़ो पियारियो क़यामत जे ॾींहुं मां तव्हांखे खून माफ़ करे छॾींदुसि मां एॾो फ़क़ीर पुराना खून माफ़ी जन्नत में वठी हलंदुसि उनखे जेको मुंहिंजे बचड़े खे पाणी पियारे मगर यज़ीदी चवंदा त न या बेअत कर या जंग कर पाणी कोन मिलंदो पाण मोटी आया नंढे खे झोलीअ में करे सॾदा करणसि ओ बचड़ा सुहिण जे बाप सां ॻाल्हाए नंढड़ा त ॻाल्हाईंदा कोन आहिनि अञा ॻाल्हाइण वारो कोन आहे 6 महीननि जी तुंहिंजी उमिरि आहे पर मोहम्मद जे क़ुर जे लाइ ॻाल्हाए पुट चवनि था त बेअत कर मतिलबु तूं क़यामत जे ॾींहुं अमर ख़ातून जन्नत खे तव्हां ॾींहुं मूं नंढड़े खे बि हुसैन पाणी न पियारियो हुयो अम्मा मां कुड़ियूं पहिरियों मुंहिंजी ज़ुबान सुकर हुई मतिलबु नाने मुस्तफ़ा खे तव्हां ॾे महिरबानी कर ॻाल्हाए त तोखे पाणी पियारियां यज़ीदनि जी बेअत कयां भला चओ छा थो चई त किताबनि में आयो आहे नंढड़ो ॻाल्हाए थो वल्लाह या अबताय कसम रब करीम जो मुंहिंजा बाबा हुसैन न न न पाणी मूंखे कोन खपे मां असगर खे कोरा जा मुंहिंजे सीने में तीर हणा जा मुंहिंजी ज़िंदगी लुटरा जा पर बाबा मोहम्मद जो दीन बोल बोल बाला करे हलजा क़ुरान बचाए हलजा मूंखे पाणीअ जी ज़रूरत ई कान्हे अब्बा महिरबानी कर मूंखे ज़रूरत ई कान्हे त हज़रत हुसैन थो चए त शाबाश अथई बचड़ा तो मुंहिंजे नाने जो दीन वधाए छॾियो मां क़ुरान हुसैन खे हौसलो ॾेई छॾी हाणे मां यज़ीदनि जे अॻियां कोन झुकंदुसि ईअं करे बचड़ो हथ में खणे थो हिकिड़ो हुरमल नाले उथियो आहे तीर सोणे ज़हरी एॾो तिखो जो नंढड़े जे गिचीअ में लॻी करे हुसैन जे बाह में टुंबिजी पियो आहे त ख़ुदा जो कसम आहे हज़रत असगर जे ज़बान मां बात मां जेको अमर जो 3 ॾींहंनि जो खीर थञ बि ॿाहिरि निकिरी आई आहे त चयो बचड़ा असगर हाणे पाणी पी ठो कई सब्र कर त मां जेको तीर आहे तुंहिंजे निड़ीअ में कढां इंतज़ार कर तुंहिंजो रूह परवाज़ न कंदो त मुंहिंजो नानू मोहम्मद तोखे पाणीअ जो ढव कराए छॾींदो मुंहिंजा अज़ीज़ भाउ
इमाम साहब आहिस्ता आहिस्ता करे वो तीर मुबारक कढे थो, रत निकरी आई पाण हेठ रत जेको आहे ज़मीन ॾे उछलाइण वारा आहिनि त ज़मीन दाह कई। ओ इमाम हुसैन सोना ई तुंहिंजो नंढड़ो बचड़ो आहे, मासूम आहे, मां तुंहिंजे नाने जे उम्मत खे हिकिड़ो गाह जो सलो जमाए न ॾींदसि, महिरबानी कर मूं ते न उछला। पाण आसमान ॾे आंदा आसमान, तूं त मोहम्मद जे बचड़नि खे सुञाणे थो, भला तूं क़बूल फरमा त आसमान दाऊंदो करे साईं जे इन जो मथे खून उछलाईंदे त मां क़यामत ताईं मींहं जो क़तरो न वसाईंदो मां। अज़ीज़ भाउ वो पाण फरमाईंदा बच्चा नाराज़ आसमान है राज़ी ज़मीन नहीं, असगर तुम्हारे खून का ठिकाना किधर नहीं। मुझा बचड़ा आसमान न तो कबूल करे, जमीन न थी राज़ी रहे, पंहिंजे सुवारी मुबारक सां पंहिंजे जिस्म सां रतड़ो लाइन था, खयो था अचनि, ख़ुदा जो क़स्म दाऊं नथा कनि, रोअनि नथा। हिकिड़े शाइर चयो इमाम हुसैन तोखे सलाम आहे, चए थो हथां ते बाल हुसैन चाई वेंदे, हां ते हां मिलाई वेंदे। नंढड़ो ॿार खयो थो वञे, हां हाव सां दिल दिल सां हुनजी मिलायो थो वञे। हथां ते बाल हुसैन चाई वेंदे, हां ते हां मिलाई वेंदे, दीद ते दीद रलाई वेंदे। हुसैन कनू पुछो यारो किवें दीन बचाई वेंदे, जड़ा असगर जड़ा लाल नंढड़ा कुहाई वेंदे। साईं नंढे खे खणी आयो आहे, अल्लाह जो कसम 72 भेरा अमर जी जे असगर जी दरवाज़े खां कॾहिं अंदर आ कॾहिं ॿाहिरि आ, घोड़े खे ॾिसी परे खां सॾिजी करे ओ हुसैन मुंहिंजे नंढड़े असगर खे पाणी प्यारी या न, उन लाथाई अॾे न। त इमाम हुसैन तो फरमाए त बीबी साहब आ, बीबी शहरबान हुसैन हाणे मां न ॿुधाईंदुसि, असगर तुंहिंजे हवाले थो करे, हां पुछीस त पाणी पी ढव करे आयो आहे या न। अज़ीज़ भाउ मगर आह न दाह न, साईं खणी आया आहिनि, अम्मा साईं वठे थी, अखियुनि में लुड़क तरी आया आहिनि। ॿुधायो हुनजी भेण सकीना साईं जो कहिड़ो हाल हूंदो, ज़ैनुल आबिदीन बीमार जो कहिड़ो हाल हूंदो। वाह अमर जी जरी र पुट ईअं त न थींदो आहे जो तूं नंढड़ो कुर्बान थी वञे, दिलि चयो थे त मां मरां, तूं वॾड़ो जीअं कुले कंदी थियां, ख़तमा ॾियां मूंखे, मुंहिंजे मथां तूं जेको आहे जो क़ुर जूं लोलियूं ॾियां। मगर हुसैन फरमाए थो त ही बचड़ो बीमार ॿई मिठे मोहम्मद जे दीन तां क़ुर्बान करे छॾियो। अदा सम्झो